मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। महिरबानी करे जेकर मुंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजा जेकी बि वीडियोज़ आहिनि क़ुर्ब करे उन सभिनी खे ॿुधो त जीअं मुंहिंजो प्रोग्राम, मुंहिंजो पैगाम जेको मां कम्यूनिकेट करणु थो चाहियां समाज जे सभिनी माण्हुनि ॾांहुं त उहो उन्हनि ताईं पहुची सघे। महिरबानी साथियों, हिकिड़ो माण्हू सऊदी अरब में रहंदो हुयो। उनजी ज़ाल जी उमिरि 38 साल हुई। उन मंझां हुनखे 4 ॿार हुया। हिकु पुट जी 20 साल उमिरि हुई, जंहिंजो शिनाख्ती कार्ड पीउ सां ऐं माउ सां ठहियलु हुयो। ॿिए धीउ जी जो बि शिनाख्ती कार्ड पीउ माउ सां ठहियलु हुयो ऐं 2 धीअरूं ॿियूं जेके हुयसि उहे बि बेफ़ाम में पीउ माउ सां गॾु दाख़िल थियल हुयो। उहो मुड़ुसु हर महीने में 50 खां 60 हज़ार रुपया पंहिंजे घर मोकिलींदो हुयो। जीअं आयो त उनजी घरवारी, जंहिंजो पुटु 20 सालनि जो हुयो, जंहिंजी शादी 22 साल अॻु में थी चुकी हुई, उन माई खे जीअं मौक़ो मिलियो त कोर्ट में पहुती ऐं जज साहब खे वकील इंगेज करे एप्लीकेशन ॾिनई त मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, मां पंहिंजो पाण खे ग़ैर महफ़ूज़ थी सम्झां, इन मुड़ुस वटि मूंखे तव्हां दारुल अमान मोकिलियो। अदालत हुकुम कयो त हिन औरत खे दारुल अमान मोकिलियो वञे। 3 ॾींहंनि खां पोइ ॿियो माण्हू आयो कोर्ट में। उन चयो त मुंहिंजो नालो फिलाणो आहे, तव्हां जेका औरत दारुल अमान में मोकिली आहे उहा मुंहिंजी ज़ाल आहे। उनखे खां कंसेंट कंफर्म करियो, मर्ज़ी पुछो। जेकॾहिं कोर्ट में अचणु थी चाहे ऐं कोर्ट में अची पंहिंजो बयानु ॾियणु थी चाहे त कोर्ट में घुरायो। कोर्ट लेटर मोकिलियो दारुल अमान में त फिलाणे माण्हू फिलाणी औरत सां मिलण जे लाइ ऐं त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, क्लेम थो करे, हिते तव्हां कोर्ट में इनखे पेश कयो। जीअं उहा कोर्ट में आई त उन वक़्तु उनजो मुड़ुसु जंहिंसां हुन ज़िंदगी गुज़ारी, उनजो पुटु जंहिंजी 20 साल उमिरि, उनजी धीउ जंहिंजी 19 साल उमिरि, 18 साल, 18.5 साल उमिरि ऐं 2 धीअरूं जंहिंसां बेफ़ाम दाख़िल थियल आहे। कोर्ट में पहुची करे पीउ माउ जे साम्हूं, मुड़ुस जे साम्हूं, धीउ जे साम्हूं, पुट जे साम्हूं चवे थी त हे मुंहिंजो मुड़ुसु ई न आहे, हे मुंहिंजो मुड़ुसु ई न आहे ऐं मुंहिंजो मुड़ुसु त हीअ आहे जंहिं दरख़्वास्त ॾेई करे मूंखे कोर्ट में घुरायो आहे। पुटु थो चए, जीजल अमड़, तूं मुंहिंजी जीजल अमड़, तो मूंखे खीर पीआरियो, तो मूंखे पंहिंजे हंज में सुम्हारियो। मां 20 सालनि जी उमिरि जो थियो आहियां। मुंहिंजी भेण जो बि शिनाख्ती कार्ड ठही वियो आहे ऐं 2 भेणूं बि उहे बि बेफ़ार में बाबे सां दाख़िल थियल आहिनि। अॼु वरी नओं अजनबी माण्हू हिते अची वियो आहे जंहिंखे न ॼाणूं न सुञाणूं, उहो तूं चवीं थी मुंहिंजो मुड़ुसु आहे। जी हा, मुंहिंजो असुलु मुड़ुसु ई आहे। मां मजबूरी तहत, गन पॉइंट तहत तव्हांजे पीउ सां गॾु गुज़ारियो। अदालत उन वक़्तु हुनखे अकुल खां कमु वठणु घुरिजे हा, सेंस इस्तेमालु करे हा त जंहिं भला क़बूल इहे कजे त हीअ हिन जी ज़ाल न आहे त घटि में घटि वञे कोर्ट में, फैमिली कोर्ट में खुला जे लाइ सूट दाख़िल करे त हीअ मूंखे मुड़ुसु क़बूल कोन्हे। जॾहिं हुते खुला हुनखे गिरान थिए, खुला मिले, उन खां पोइ 90 ॾींहं इज़त जा उनखे गुज़ारणा आहिनि घर में। उन खां पोइ वरी हुन सां शादी करे। हुनजो मुड़ुसु जीअरो वेठो आहे, हुनजो निकाह पियल आहे,
पुट बीठा आहिनि, धीअूं बीठियूं आहिनि, माउ बीठी आहे, पीउ बीठो आहे। उनजे मौजूदगी में उन अजनबी माण्हू जे हवाले करे थी कोर्ट त हिन खे पुलिस खे हुकुम थी करे जंहिं जाइ ते ई चाहिनि उन जाइ ते हिननि खे तव्हां गाॾी में मोबाइल में खणी पहुचाए अचो। माउ रोंदी वई, पीउ रोंदो वियो, पुट रोंदा विया, धीअूं रोंदियूं हुयूं, मुड़ुस जी अखियुनि में ॻोड़ा हुया। ऐं उहा परिणियल माई 38 सालनि जी उमिरि वारी हली वई पंहिंजे यार सां। उहो कानूनी तौर ते उनजो मुड़ुसु हुयो ई कोन। इहा आहे सूरत हाल असांजे समाज जी, इहा आहे सूरत हाल असांजे अदालतुनि जी, जेके अदालतूं खुला ग्रांट कराइण खां अॻु में धारे माण्हू जे हवाले उनखे करे थियूं छॾनि। उनजे करे हीउ समाज इंतिहाई बर्बादी जे किनारे ते पहुची चुको आहे। अचो त उनजी बहितरी बनाइण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। महिरबानी साथी।